हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। तो दोस्तों अॼु जो असांजो टॉपिक आहे डिफरेंस यानी फ़र्क़ु। डिफरेंस बिटवीन लिटिल एंड अ लिटिल यानी लिटिल ऐं अ लिटिल में फ़र्क़ु कहिड़ो आहे। त पहिरीं असां ईंदासीं अ लिटिल ते। अ लिटिल जी माना आहे थोरो। अ लिटिल जी माना आहे थोरो, सफ़ा थोरो। ॿ टे एग्ज़ाम्पल वठूं। आई एम अ लिटिल बिज़ी यानी मां थोरो मसरूफ़ आहियां। आई एम अ लिटिल नर्वस यानी मां थोरो परेशान आहियां। आई एम अ लिटिल हंग्री यानी मां थोरो बुखायल आहियां। त हाणे असां अचूं था लिटिल ते। ॿ टे एग्ज़ाम्पल लिटिल जा वठूं था। त लिटिल जेको आहे इहो सेंटेंसिस में कीअं यूज़ थिए थो। अ लिटिल जे अपोज़िट वारी कंडीशन में लिटिल जी माना जेका निकिरे थी उहा निकिरे थी वधीक। मिसाल तौरु आई एम लिटिल बिज़ी यानी मां काफ़ी बिज़ी आहियां। आई एम लिटिल हंग्री यानी मां काफ़ी बुखायल आहियां। आई एम लिटिल नर्वस यानी मां काफ़ी मुंझियल आहियां। त दोस्तों इहो हो लिटिल ऐं अ लिटिल में फ़र्क़ु। होपफुली तव्हांखे लिटिल ऐं अ लिटिल जे हवाले सां लिटिल ऐं अ लिटिल में कहिड़ो फ़र्क़ु आहे उन जी ख़बर पइजी चुकी हूंदी। अहिड़े क़िस्मनि जूं खोड़ सारियूं ट्रांसलेशन्स, डिफरेंसिस, इडियम्स, प्रोवर्ब्स वारा जेके शॉर्ट वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे फॉलो कयो। थैंक यू।